नासी कोटड़ी में ॾही अघ गटर मां मिलियल नींग जे लाश वारो मामलो वासन जो सवण हो त पुलिस रिश्वत घुरे रही आहे। इख़्तियारू नोटिस वठनि एफआईआर दर्ज कन ही न पिया। पोइ एएसपी ॾे जॾहिं वियो हाँ उते दरख़्वास्त ॾिनी अथमि। उन खां पोइ हुननि सो बि मूंखे त पहिरियों पिया चवनि त तूं एफआईआर दर्ज करा जो या नामालूम लिखरा ये माण्हू ॾे जो तूं अखियूं ॾिठा। मूं चयो मूं ॾिठा बि न आहिनि, मूं अखियूं ॾिठा कहिड़ा माण्हू मां तव्हांखे ॿुधायां। 6 ॾींहं ते हुननि एफआईआर दर्ज कई आहे एएसपी जे चवण ते। माण्हू हुननि पकड़िया आहिनि, पर हर हिन महिल बि मुंहिंजो भाउ ॾिसी आयो आहे। वहीद हुननि जी पार्टी आहे, हुनजो भाइटियो आहे। सिफारिश लॻी पई आहे, को दाद फरियाद थिए ई कोन थो। पुलिस हुननि जी पार्टी लॻी पई आहे, उहो पैसा थो खाराए। पुलिस त को कमु करे ई कोन थी, को ज़ाहिर ई कोन कयो अथऊं। मूंखे चए पियो त तूं ॾे 15-20 हज़ार ख़र्च थींदा। इहो केरु तव्हां घुरे पियो? इहो जान मोहम्मद नालो अथसि, पैसा आया। मूं चयो मूं ग़रीब आहियां, मूं वटि पैसो न आहे, तव्हां पैसा ॾींदो तॾहिं, न त इहे पियो आहे छो। कल्ह न 3 ॾहाड़ो मूंखे घुरायूं। 2-2 हज़ार सामान जो ख़र्च थो अचे। पैसा तव्हांखे पिया आणा। असांजे घर में अटो खाइण लाइ न आहे त असांखे पैसा काॾां ॾियो। पुलिस लभी वेठी आहे, पैसा खाधा अथऊं, पोइ दाद फरियाद आहे ई कोन। पुछा गुछा कोन थी थिए, उहे ईअं विहारियूं वेठा आहिनि हुते। ॿियो जेको दर थी आहे, जंहिं वटि नाई वटि कमु कंदो उन खे बि अंदरि ईअं विहारियूं वेठा आहिनि। उन जांच कनि कोन था, न को हेॾां कैमरायूं लॻियलूं, ओॾे जिथे थियो आहे उते कैमरायूं लॻियलूं, उहे चेक कोन था कराइनि।